तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में हाणे छा थींदो। पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो होसीं त लाला वञी नवाब खान खे ॿुधाईंदो, ईअं ई थियो तव्हां ॾिठो। लाला वञी नवाब खान खे सॼी कहाणी ॿुधाए त मूसा ऐं सारा मारिजी चुका आहिनि, दफ़न थी चुका आहिनि। हाणे नवाब खान ख़ुशि थी पुलिस खे पोयां बचींदो ऐं सिजावल जे कट बाहि ॿारींदो ऐं सिजावल जे लाइ हाणे हिकिड़ी मुसीबतूं शुरू थी वेंदियूं। नवाब खान जे लाइ इहा ख़ुशी जी ख़बर आहे त उन जा दुश्मन कुझु घटि थिया आहिनि। इहा मतिलबु पोइ किस्त में मां तव्हांखे ॿुधायो त सॼी कहाणी लाला ॿुधाईंदो ऐं हाणे सिजावल खे बि ख़बर आहे त मुंहिंजे लाइ नवाब खान मसइलो खड़ो कंदो ऐं भावल खे बि लाला ॿुधाए छॾियो। भावल परेशान थी वियो। हाणे मीर इहो फ़िलहालु कंहिंखे बि न ॿुधाईंदो, थी सघे थो अॻिते हली भावल खे हक़ीक़त ॿुधाए त जेको आहे मूसा मूं वटां मां उनखे बचाए वरितो आहे। लेकिन सिजावल जो इहो ई शक वेंदो लाला जे मथां त मूसा खे उहो खणाए वियो आहे। हाणे इहो हिक ॿिए जी पनाह परेशान आहे, हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम हणंदा सिजावल ऐं लाला। लाला चवंदो तूं उन्हनि खे दफ़न कयो आहे, सिजावल चवंदो न मूसा खे तूं खणी वियो आहे। मतिलबु अहिड़े हिसाब सां कहाणी ज़बरदस्त थी वई ऐं हाणे जेको पुलिस आहे उहो ज़लील कंदी, सिजावल जे पोयां पइजी वेंदी ऐं नवाब खान जा रस्ता कुझु खुली विया आहिनि। दोस्तों नवाब खान जे लाइ घणा मौक़ा थी विया आहिनि, छो दुश्मन पाण में विड़ी तबाह थिया ऐं नवाब खान जा कुझु दुश्मन घटि थी विया। नवाब खान खे मौक़ो मिली वियो त हाणे दुश्मन जे साम्हूं बीहण जो ऐं उनजे ख़िलाफ़ु सबूतनि जो बि मौक़ो मिली वियो। अॻिते हली ॾिसजो दोस्तों तव्हां इहो मूसा खे मारे सिजावल पछताईंदो। वीडियो बुको पंहिंजी पुॼाणी ते बक़ाया ॿी बि अपडेट तव्हांखे ॾींदासीं। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।